ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 19/4/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, बाप आया आहिनि सॼी दुनिया जो हाहाकार मिटाए करे जय जयकार करणु। हाणे इहा कलयुगी पुराणी दुनिया में जो हाहाकार आहे इहा ख़तमु थियण वारो आहे। पोइ नई दुनिया में जय जयकार थींदो। प्रश्न आहे, कहिड़ो ईश्वरीय नियम आहे जो ग़रीब ई बाप जो पूरो वरसो वठी वठंदा आहिनि, साहूकार न वठंदा आहिनि? कहिड़ो ईश्वरीय नियम आहे जो ग़रीब ई बाप खां पूरो वरसो वठंदा आहिनि, साहूकार न वठी पाईंदा आहिनि? उत्तर आहे, ईश्वरीय नियम आहे पूरो बेगर ठहो। जो कुझु बि आहे उनखे बाप जो सम्झी करे हलो। इहो थियो पूरो बेगर ठहिणु, कि मुंहिंजो कुझु आहे ई न, इहे सभु बाबा जो आहे। ये देह देह संबंध पदार्थ वस्तु वैभव सभु बाबा जो आहिनि। बाबा जो सम्झी करे हलणु, ख़ुदि जो न सम्झणु, भुलिजी वञणु, इनखे चइबो आहे ग़रीब ॿार। अर्थात जंहिंजो एॾो कुझु हूंदे हुए बि सभु कुझु परमात्मा जो सम्झे, उनखे चइबो आहे ग़रीब ॿार। त ग़रीब ॿार सहज ई भूली वेंदा आहिनि, परंतु साहूकार जो हूंदा आहिनि न, उहे पंहिंजे खे स्वर्ग में सम्झंदा आहिनि। उन्हनि जी बुद्धि में कुझु भुलिजंदो न आहे। हिन करे जंहिंजो धन दौलत मित्र संबंधी यादि ईंदो आहे, जंहिंखे उहो सचा योगी न ठही सघंदा आहिनि। जंहिंखे धन दौलत मित्र संबंधी आदि यादि ईंदा, उहे सचा योगी न ठही सघंदा आहिनि। उन्हनि खे स्वर्ग में उच्च पद न मिली सघंदो आहे। त स्वर्ग में उच्च पद पाइण लाइ हाणे जेको बि असां यूज़ कंदा आहियूं उहो पंहिंजो न सम्झी करे बाबा जो सम्झूं। ओम शांति। मिठा मिठा निश्चय बुद्धि ॿार त सुठी रीति ॼाणंदा आहिनि। उन्हनि खे पको निश्चय आहे कि बाप आयो आहे सॼी दुनिया जा झगड़ा मिटाइण। जो सियाना समझदार ॿार आहिनि उहे ॼाणंदा आहिनि कि हिन तन में, ब्रह्मा जे तन में बाबा आया आहिनि, जंहिंजो नाम छा आहे? शिव बाबा। शिव बाबा छो आया आहिनि? हिन समय जो सृष्टि ते झगड़ा आहिनि न, ज़मीन ते, आसमान ते, पाणी ते, जो घर घर में बि झगड़ा थींदा आहिनि, हुननि सभिनि खे ख़तमु करणा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, मां आयो आहियां हाहाकार मिटाए करे जय जयकार कराइण। मृत्यु लोक में केतिरा झगड़ा थींदा आहिनि, सभिनि जो हिसाब किताब चुकतो कराइणो आहे न। अमर लोक में झगड़नि जी ॻाल्हि न हूंदी आहे। हिते केतिरा हंगामा लॻल आहिनि, केतिरा कोर्ट जज आदि आहिनि, मारामारी लॻी हुई आहे न। विलायत आदि में बि ॾिसो केॾो हाहाकार आहे न। विलायत में त केॾा झगड़ा थियनि था, लड़ायूं थियनि थियूं न। सॼी दुनिया में खिटफिट रहंदी आहे। हिन खे चइबो आहे पुराणी तमो प्रधान दुनिया। कीचड़ ई कीचड़ आहे, किचिड़ो ई किचिड़ो आहे, जंगल ई जंगल आहे। जे कीचड़ में कीचड़ हूंदो आहे, गंदगी हूंदी आहे न, ईअं जंगल में छा हूंदा आहिनि? कांटा। त हिते बि सभु हिक ॿिए खे छा था मारनि? कांटा ई था मारनि न। बेहद जो बाप सभु कुझु मिटाइण आयो आहे। हाणे ॿारनि खे ॾाढो सियानो समझदार ठहिणो आहे। अगरि ॿारनि में बि लड़ाई झगड़ो थींदो रहंदो त बाप जा मददगार कीअं ठहींदा? बाक़ी बाबा जो त ॾाढो मददगार ॿार, बाबा खे त ॾाढा मददगार ॿार खपनि, सियानो सम्झू, जंहिंमें कोई खिटफिट न हुजे, खिटकिट न हुजे। बाबा खे त ॾाढा मददगार ॿार खपनि, सियानो सम्झू, जंहिंमें कोई खिटकिट न हुजे। इहे बि ॿार सम्झंदा आहिनि पुराणी दुनिया में अनेक धर्म आहिनि। त बाबा खे कहिड़ा ॿार खपनि? जंहिंमें कोई खिटखिट न हुजे, लड़ाई झगड़ो तूतू मैमे न कंदा आहिनि। ओड़ा ॿार बाबा खे बि पसंदि ईंदा आहिनि, ऐं अहिड़ा ॿार ई परमात्मा जा मददगार ठही सघंदा आहिनि। इहे बि ॿार सम्झंदा आहिनि कि पुराणी दुनिया अनेक धर्म आहिनि, तमो प्रधान विशेष वर्ड आहे, सॼी दुनिया पतित आहे। पतित पुराणी दुनिया में झगड़ा ई झगड़ा आहिनि। इन्हनि सभिनि खे मिटाइण, जय जयकार कराइण बाप ईंदा आहिनि। हर हिकु ॼाणंदो आहे हिन दुनिया में केतिरा दुख शांती आहिनि न। हिन करे चाहींदा आहिनि विश्व में शांति थिए। हर हिकु ॼाणंदा आहिनि कि हिन दुनिया में केॾो दुख अशांती आहे, हिन करे सभु चाहींदा आहिनि विश्व में शांति थिए। हाणे सॼे विश्व में शांति कोई मनुष्य कीअं करे सघंदा आहिनि? बेहद जे बाप खे ठिकर भितर में लॻाए छॾियो अथनि। इहे बि खेल आहे।
त सॼे विश्व में शांती कोई मनुष्य कीअं करे सघंदो। बेहद जे बाप खे ठिकर भितर में लॻाए छॾी अथनि। इहे बि खेल आहे। त बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि हाणे खड़ा थी वञो। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि हाणे खड़ा थी वञो, बाप जा मददगार ठहो। बाप पंहिंजो राज्य भाग्य, बाप खां पंहिंजो राज्य भाग्य वठिणो आहे। घटि न अथाह सुख आहे। बाप चईंदा आहिनि मिठा ॿार ड्रामा अनुसार तव्हांखे बेहद जो बाप पद्मा पदम भाग्यशाली ठाहिणा आयो आहे। बाप जी मददगार ठहिणो आहे। बाप सां पंहिंजो राज्य भाग्य वठिणो आहे न, घटि न आहे, अथाह सुख आहे। बाप चईंदा आहिनि मिठा ॿार ड्रामा अनुसार तव्हांखे बेहद जो बाप पद्मा पदम भाग्यशाली ठाहिणु आयो आहे। बाबा असांखे पद्मा पदम भाग्यशाली ठाहिणु आयो आहे। भारत में लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। ड्रामा अनुसार बेहद जो बाप असांखे पद्मा पदम भाग्यशाली ठाहिणु आया आहिनि न बाबा। केॾो बि असांखे असांजी उन्नति करनि था, केॾो असांजो भाग्य ऊचो ठाहिनि था। भारत में लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। भारत में लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। भारत स्वर्ग हुयो न, त स्वर्ग खे चइबो आहे वंडर ऑफ वर्ल्ड। त्रेता खे न चईंदासीं। ईअं अहिड़े स्वर्ग में अचण वारनि जो अचण वारा ॿारनि खे पुरुषार्थ करिणो खपे। त अहिड़े स्वर्ग में अचण लाइ ॿारनि खे पुरुषार्थ करिणो खपे, पहिरियों अचिणो खपे। ॿार चाहींदा बि आहिनि असां स्वर्ग में अचूं, लक्ष्मी नारायण ठहूं। हाणे हिन पुराणी दुनिया में ॾाढो हाहाकार थियणो आहे। रक्त जी नदियूं बहिणियूं आहिनि। रक्त जी नदियुनि खां पोइ घी जी नदियूं बहंदियूं, उनखे चइबो आहे खीर सागर। हिते बि वॾा तलाव ठहींदा आहिनि। पोइ कोई ॾींहुं मुक़ररु कंदो आहे त वञी करे उन में दूध डालंदा आहिनि। पोइ उन्हनि में सनानु कंदा आहिनि। शिवलिंग ते बि दूध चढ़ाईंदा आहिनि। सतयुग जी बि हिकु महिमा आहे कि उते घी दूध जी नदियूं बहंदियूं। ईअं कोई ॻाल्हि न आहे। हर 5000 वर्ष खां पोइ तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। हर 5000 वर्ष खां पोइ असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। हिन समय तव्हां ग़ुलाम आहियो, पोइ असां बादशाह ठहींदासीं। सॼी प्रकृति तव्हांजी ग़ुलाम हूंदी। सॼी प्रकृति असांजी ग़ुलाम हूंदी। हुते कॾहिं बेक़ाइदे बारिश न पईंदी, नदियूं उछल न खाईंदियूं आहिनि, कोई उपद्रव न हूंदो आहे। हिते ॾिसो केतिरो उपद्रव आहे। हुते पक्का वैष्णव रहंदा आहिनि। सतयुग में पक्का वैष्णव रहंदा आहिनि, विकारी वैष्णव न आहिनि। हिते कोई वेजिटेरियन ठहियो त उनखे वैष्णव चईंदा आहिनि, परंतु न, विकार सां हिक ॿिए खे ॾाढो दुख ॾींदा आहिनि। बाप केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। इहे बि गायन आहे न, गावड़े जो छोरो। श्री कृष्ण त गावड़े जो हुयो न, थी न सघंदो आहे न, उहो त वैकुंठ जो मालिक हूंदो। बाबा चवनि था कि हुते पक्का वैष्णव रहंदा आहिनि। ऐं हिते त माण्हू कोई वेजिटेरियन हुजे त उनखे वैष्णव चईंदा आहिनि। लेकिन बाबा वैष्णव जो अर्थ छा था ॿुधाइनि? वैष्णव अर्थात जेके अपवित्रता जी अविद्या थी वञे। अपवित्रता छा थींदी आहे उनखे पतो ई न हुजे। विकार कंहिंखे दुख ॾियणु छा थींदो पतो न हुजे। इहे बि तव्हां हाणे ॼाणंदा आहियो कि असां भक्ति में केतिरा धक्का खाधासीं। श्री कृष्ण वैकुंठ जो मालिक हुयो 84 जन्म वरितई। हाणे असां बाबा चईंदा आहिनि इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो कि तव्हां भक्ति में केॾा धक्का खाधा, पैसा बर्बाद कया। बाबा पुछंदा आहिनि तव्हांखे एतिरा पैसा ॾिना, राज्य भाग्य ॾिना, सभु काॾे विया? बाबा पुछंदा आहिनि तव्हांखे एतिरा पैसा ॾिना, राज्य भाग्य ॾिनो, सभु काॾे वियो? तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिण पोइ तव्हां छा ठही वियो? तव्हांखे विश्व जो मालिक ठातो पोइ तव्हां छा ठही वियो? बाबा पुछंदा आहिनि तव्हां एतिरा पैसा ॾिना, राज्य भाग्य ॾिनो तव्हांखे मां, सभु काॾे वियो? तव्हांखे विश्व जो मालिक ठाहियो पोइ तव्हां छा कयो? बाप त ड्रामा खे ॼाणंदो आहे। नई दुनिया सु पुराणी दुनिया, पुराणी दुनिया सु नई दुनिया ठहींदी आहे। इहे चक्कर आहे न।
जो कुछ पास थियो वो पोइ रिपीट थियणो ई आहे। नई दुनिया से पुराणी, पुराणी से नई दुनिया, ये चक्कर आहे। जो कुछ पास थियो वो रिपीट थियणो ई आहे। बाबा चईंदा आहिनि हाणे थोरो समय आहे, पुरुषार्थ करे भविष्य जे लाइ जमा करो। बाबा चईंदा आहिनि कि हाणे थोरो समय आहे, इन करे पुरुषार्थ करे भविष्य जे लाइ जमा करो। पुराणी दुनिया जे सभु कुझु मिटी में मिली वञिणो आहे। पुराणी दुनिया जो सभु कुझु मिटी में मिली वञिणो आहे। साहूकार हिन ज्ञान खे वठंदा न। बाबा चवनि था कि साहूकार हिन ज्ञान खे वठंदा न। बाप आहे ई ग़रीब निवाज, ग़रीब उते साहूकार ठहींदा, साहूकार उते ग़रीब ठहींदा। हाणे त पद्मपति ॾाढा आहिनि, उहे ईंदा परंतु ग़रीब ठहींदा। वो पंहिंजे खे स्वर्ग में सम्झंदा आहिनि, उहो बुद्धि सां निकिरी न सघंदो आहे उन्हनि जे। हिते त बाप चईंदा आहिनि सभु कुझु भुलिजी वञो, ख़ाली बेगर थी वञो। अॼुकल्ह त किलोग्राम, किलोमीटर आदि छा निकितो आहे। जो राजा गद्दी ते वेहींदा आहिनि उहो पंहिंजी भाषा हलाईंदा आहिनि, विलायत जी नक़ल कंदा आहिनि न। पंहिंजो अक़ल त आहे न, तमो प्रधान आहे। किथे पहिरियों असां राज्य कंदा हुआसीं, हाणे जा जेका माण्हू आहिनि उहे छा सम्झनि। अमेरिका आदि में विनाशी सामग्री ॾिसो केतिरा धन लॻाईंदा आहिनि, एरोप्लेन सां बॉम्ब्स आदि किराईंदा आहिनि, आग लॻणी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि बाप ईंदा ई आहिनि विनाश ऐं स्थापना कराइण। ॿार ॼाणंदा आहिनि कि बाप ईंदा ई आहिनि विनाश ऐं स्थापना कराइण। पुराणी दुनिया जो विनाश, नई दुनिया जी स्थापना कराइण ईंदा आहिनि। तव्हां में बि सम्झाइण वारा सभु नंबरवार आहिनि। एरोप्लेन सां बॉम्ब्स आदि किरंदा आहिनि, आग लॻंदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि बाप ईंदा ई आहिनि विनाश ऐं स्थापना कराइण। तव्हां में बि सम्झाइण वारा नंबरवार हूंदा आहिनि। सभु हिकु जहिड़ा निश्चय बुद्धि न आहिनि। जीअं बाबा कईं बाबा खे फॉलो करिणो खपे। त बाबा हाणे विनाश ऐं स्थापना कराइण आया आहिनि। त हाणे बाबा जीअं कईं फॉलो ब्रह्मा बाबा। पुराणी दुनिया में इहे पाई पैसा छा कंदासीं। अॼुकल्ह त कागज़ जा नोट निकिता आहिनि, हुते त सिक्का हूंदा, सोने जे महल ठहींदा आहिनि। त सिक्कनि जो छा हुते मूल्य। जीअं कि सभु कुझु मुफ़्त आहे, सतो प्रधान धरणी आहे। हाणे त पुराणी थी वई आहे, वो सतो प्रधान नई दुनिया आहे, बिल्कुलु नई ज़मीन। तव्हां सूक्ष्मतन में वेंदा आहियो त शुभी रस आदि पींदा आहियो, परंतु हुते झाड़ आदि त आहे न मूल वतन में आहे जो हुते पेड़ आदि सां उहो अंब कटनि ऐं शुभी रस ठाहिनि। न मूल वतन में आहे। जॾहिं तव्हां वैकुंठ में वेंदा आहियो तॾहिं हुते तव्हांखे सभु कुझु मिलंदो आहे। बुद्धि सां कमु वठिणो आहे। सूक्ष्म वतन में झाड़ हूंदा न, सूक्ष्म वतन में झाड़ हूंदा न। झाड़ त धरणी ते हूंदा आहिनि, न कि आकाश में। भल नाम आहे ब्रह्म मां तत्व, परंतु पोलार आहे। जीअं इहे स्टार ठहिरिया आहिनि न आकाश में, हूअं तव्हां ॾाढा नंढा नंढा आत्मायूं ठहिरियूं आहियो मथे। स्टार्स ॾिसण में वॾा ईंदा आहिनि, ईअं न कि ब्रह्म मां तत्व में कोई वॾी वॾी आत्मायूं हूंदियूं। इहे बुद्धि सां कमु वठिणो आहे, वीचार सां अगरि मंथन करिणो आहे त आत्मायूं बि मथे में ठहिरंदियूं आहिनि, नंढी बिंदियूं आहिनि। त आत्मायूं बि मथे में ठहिरंदियूं आहिनि, नंढी नंढी बिंदियूं आहिनि न। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे धारण करणी आहे। इहे कंहिंखे धारण कराए सघंदव, तॾहिं कंहिंखे धारण कराए सघंदा। जॾहिं असां धारण कंदासीं तॾहिं असां कंहिंखे धारण कराए सघंदासीं। टीचर ज़रूरु ख़ुदि ॼाणंदो आहे, तॾहिं त ॿियनि खे पढ़ाईंदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि जो त आत्मायूं बि मथे ठहिरंदियूं आहिनि, नंढी नंढी बिंदियूं आहिनि। त हीअ जॾहिं बाबा चईंदा आहिनि न त ईअं पंहिंजी बुद्धि मथे खणी वञो त असांखे अनुभव थींदो। इहे ॻाल्हियूं तव्हांखे धारण करणियूं आहिनि, तॾहिं तव्हां ॿियनि खे कराए सघंदा आहियो। टीचर ज़रूरु ख़ुदि ॼाणंदो आहे, तॾहिं त ॿियनि खे बि पढ़ाईंदा न त टीचर ई किथां जो। परंतु हिते टीचर्स बि नंबरवार आहिनि। तव्हां ॿार वैकुंठ खे बि सम्झी सघंदा आहियो। ईअं न कि तव्हां वैकुंठ न ॾिठो आहे, ईअं न कि असां वैकुंठ न ॾिठो आहे। ॾाढे ॿारनि साक्षात्कार कयो अथनि,
हुते स्वयंवर कीअं थींदो आहे, स्वर्ग वैकुंठ मतिलबु स्वर्ग, हुते स्वयंवर कीअं थींदो आहे, छा भाषा आहे, सभु कुझु ॾिठो आहे। पिछाड़ी में बि तव्हां साक्षात्कार कंदव, परंतु कंदा उहो ई जो योग युक्त हूंदा। बाक़ी जंहिंजे पंहिंजे मित्र संबंधी धन दौलत यादि ईंदा रहंदा, उहे छा ॾिसंदा। सचा योगी ई अंत ताईं रहंदा, जंहिंखे बाप ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। फूलनि जो ई बगीचो ठहींदो आहे न, ॾाढा त 10-15 वर्ष रही करे हली वेंदा आहिनि। उन्हनि खे चईंदा आहिनि अक जा फूल। ॾाढा सुठी सुठी ॿार जो मम्मा बाबा जे लाइ बि डायरेक्शन खणी ईंदा हुया, ड्रिल कराईंदा हुया, उहे अॼु आहिनि न। इहे ॿार बि ॼाणंदा आहिनि, बाप दादा बि ॼाणंदा आहिनि कि माया ॾाढी ज़बरदस्तु आहे, लेकिन असां सां गॾु बाबा शक्तिशाली आहे, इन करे इहे बि ध्यानु रखिणो है न। ईअं न माया असां बाबा जे शब्दनि खे पकड़े वठूं न, लेकिन असांखे बाबा इहे बि था चवनि कि मां बि शक्तिशाली आहियां। त हीअ माया सां गुप्त लड़ाई आहे, गुप्त तूफ़ान आहिनि। बाबा चवंदा आहिनि माया तव्हांखे ॾाढो हैरान कंदी आहे, हार जीत जे ठहियल हिकु ड्रामो आहे। तव्हांजी कोई हथियारनि सां लड़ाई न आहे, इहे त भारत जो प्राचीन योग नामी ग्रामी आहे। असांजो कोई हथियार आदि सां लड़ाई थोड़ी थींदी आहे न। इहे त भारत जो प्राचीन योग नामी ग्रामी आहे। जीअं योग बल सां तव्हां इहे ठहींदा आहियो, बाबा खे यादि करे योग बल सां असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। बाहुबल सां कोई विश्व जो बादशाही थोड़ी वठी सघंदो आहे। खेल ई ॾाढो वंडरफुल आहे, बाबा चवनि था। कहानी आहे न, 2 बुलिया लड़ा, मक्खन कंहिं खाधो, चइबो आहे न सेकेंड में विश्व जी बादशाही, सेकेंड में विश्व जी बादशाही चइबी आहे, बाबा चवनि था। ॿार साक्षात्कार कंदा आहिनि, चवंदा आहिनि श्री कृष्ण जे मुख में माखन। वास्तव में श्री कृष्ण जे मुख में नई दुनिया ॾिसंदा आहिनि। योग बल सां तव्हां विश्व जी बादशाही रूपी माखन खाईंदा आहियो। योग बल सां तव्हां विश्व जी बादशाही रूपी माखन खाईंदा आहियो, वठंदा आहियो। असां बाबा खां हाणे पूरी विश्व जी बादशाही जो माखन वठूं था। राजे जे लाइ केतिरी लड़ाई थींदी आहे, ऐं केतिरी लड़ाई सां ख़तमु थी वेंदा आहिनि। हीअ पुराणी दुनिया जो हिसाब किताब चुकतो थियणो आहे। हिन दुनिया जी कोई बि चीज़ रहणी न आहे, हिन दुनिया जी कोई बि चीज़ रहणी न आहे। बाप जी श्रीमत आहे, ॿार हियर नो इविल सी नो इविल। एॾी वॾी दुनिया जी कोई बि चीज़ रहणी न आहे, सभु कुझु पुराणो ख़तमु थी वेंदो। ईअं सोचो, असांजो सभु कुझु पुराणो ख़तमु थी वेंदो, सभु हिसाब किताब पुराणो ख़तमु, सभु चीज़ूं पुराणियूं ख़तमु थी वेंदियूं। बाप जी श्रीमत आहे, ॿार हियर नो इविल सी नो इविल। उन्हनि बंदरनि जो हिकु चित्र ठाहियो आहे। अॼुकल्ह त मनुष्यनि जो बि ठाहींदा आहिनि। अॻियां चीन जी तरफ़ सां हाथी दांत जी चीज़ूं ईंदियूं हुयूं। चूड़ियूं बि कांच जी पाईंदा हुया। हिते त जेवर आदि पाइण जे लाइ नक कन आदि छेदता आहिनि। सतयुग में नक कन छेद करण जी ज़रूरत ई न हूंदी। हिते त माया अहिड़ी आहे जो सभिनि जो नक कन काटे वठंदी आहे। ॾिसो बाबा सां केॾी केॾी ॻाल्हियूं ॿुधाइनि था न। त बाबा चवनि था तव्हां ॿार हाणे स्वच्छ ठहो था, उते त नेचुरल ब्यूटी रहंदी, कोई चीज़ लॻाइण जी ज़रूरत न हूंदी। हिते त शरीर ई तमो प्रधान तत्वनि जो ठहियलु आहे, इन करे बीमारियूं आदि थींदी रहंदियूं आहिनि। हुते इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। हाणे तव्हांजी आत्मा खे ॾाढी ख़ुशी आहे कि असांखे बेहद जो बाप पढ़ाए करे नर सां श्री नारायण अथवा अमरपुरी जो मालिक ठाहींदे। हाणे बाबा चवनि था कि असांजी आत्मा ॾाढी ख़ुशि, हाणे तव्हांजी आत्मा ॾाढी ख़ुशि आहे श्री असांखे बाबा पढ़ाए करे नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी जहिड़ो ठाहिनि था अथवा अमरपुरी जो मालिक ठाहिनि था। हिन करे गायन न अतीन्द्र सुख पुछणो हुजे त गोप गोपिन खां पुछो। भगत माण्हू हिन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहिनि। तव्हां में बि ख़ुशबूअ रहंदा जो हिन ॻाल्हियुनि खे सिमरन कंदा आहिनि। अहिड़ा ॿार ॾाढा थोड़ा आहिनि। अबलाइन ते केतिरो अत्याचार थींदो आहे जो गायन आहे द्रौपदी जो, उहो सभु प्रैक्टिकल में थिए थो।
द्रौपदीन छो पुकारियो, ये मनुष्य न ॼाणंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां सभु द्रौपदियूं आहियो, ईअं न फीमेल सदैव फीमेल ई ठहींदी, 2 बार ई फीमेल ठही सघंदी आहे, जास्ती न। माताऊं पुकारदियूं आहिनि बाबा रक्षा करो, असांखे दुशासन विकार जे लाइ हैरान कंदा आहिनि, हिन करे हिनखे चइबो आहे वैश्यालय। हिन करे हिनखे चइबो आहे वैश्यालय। स्वर्ग खे चइबो आहे शिवालय। स्वर्ग खे चईंदासीं शिवालय, नर्क खे चईंदासीं वैश्यालय। वैश्यालय आहे रावण जी स्थापना। वैश्यालय आहे रावण जी स्थापना। शिवालय आहे शिव बाबा जी स्थापना। त रावण छा ठाहींदो आहे? वैश्यालय। शिव बाबा छा ठाहींदा आहिनि? शिवालय। त बाबा चईंदा आहिनि कि ॿियो तव्हांखे नॉलेज बि ॾींदा आहिनि। बाप खे नॉलेजफुल चइबो आहे। ईअं न नॉलेजफुल माना सभिनि जे दिलनि खे ॼाणण वारो। हिन सां छा फ़ाइदो? बाप चईंदा आहिनि इहा सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज मुंहिंजे बग़ैर कोई ॾेई न सघे, है न। हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज मुंहिंजे बग़ैर कोई ॾेई न सघे। मां ई तव्हांखे वेही करे पढ़ाईंदो आहे, हिन सृष्टि जे बारे में ज्ञान ॾींदो आहे। ज्ञान सागर हिकु बाप ई आहे न, उहो ई भक्ति जी हुते आहे ई भक्ति जी प्रालब्ध। बाबा चईंदा आहिनि सतयुग में आहे ई, द्वापर युग में ज्ञान सागर हिकु बाप ई आहे, द्वापर युग में आहे भक्ति। सत्युग त्रेता में भक्ति हूंदी ई न आहे। त हाणे असांखे जो बि माण्हू भक्ति में कंदा रहंदा आहिनि उहो उनखे प्रालब्ध मिलंदी रहंदी आहे। पढ़ाई सां ई राजधानी स्थापना थिए थी। प्रेसिडेंट आदि खे ॾिसो केतिरा वज़ीर आहिनि, एडवाइस ॾियण लाइ वज़ीर रखंदा आहिनि। सतयुग में वज़ीर रखण जी ज़रूरत न आहे। हाणे बाप तव्हांखे अक़लमंद ठाहींदा आहिनि। बाबा असांखे केॾो अक़लमंद ठाहिनि था न। ये लक्ष्मी नारायण ॾिसो केतिरा अक़लमंद हुया। बेहद जी बादशाही बाप सां मिलंदी आहे। शिव जयंती बाप जी मल्हाईंदा आहिनि। ज़रूरु शिव बाबा भारत में अची करे विश्व जो मालिक ठाहे करे वियो हुयो न। लाखों वर्ष जी ॻाल्हि न आहे, कल्ह जी ही त ॻाल्हि आहे। अच्छा ज़्यादा छा सम्झायां? बाप चईंदा आहिनि मन मना भव। बाबा चईंदा आहिनि हाणे मां तव्हांखे ज़्यादा छा सम्झायां, इन करे मन मना भव। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। वास्तव में ये पढ़ाई आहे ही इशारे जी। बाबा चईंदा आहिनि ये पढ़ाई आहे ही इशारे जी। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो ऐं बाबा जे ज्ञान खे मनन चिंतन करे इशारे सां सभु कुझु सम्झंदा वञो। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप जो पूरो मददगार ठाहिण लाइ सियाना समझदार ठहिणो आहे। अंदरि कोई खिटफिट न हुजणी खपे। ॿियो आहे स्थापना ऐं विनाश जे कर्तव्य खे ॾिसंदे हुए पूरो निश्चय बुद्धि ठही बाप खे फॉलो करिणो। स्थापना ऐं विनाश जे कर्तव्य खे ॾिसंदे हुए पूरो निश्चय बुद्धि ठही बाप खे फॉलो करिणो। स्थापना और विनाश के कर्तव्य खे ॾिसी पूरो निश्चय बुद्धि ॾेई बाप खे फॉलो करिणो। पुराणी दुनिया जी पाई पैसे सां बुद्धि कढी पूरो ई बेगर ठहिणो। मित्र संबंधी धन दौलत आदि सभु कुझु भुलिजी वञे। वरदाना संगठन में रहंदे सभिनि जी स्नेह ई ठाहींदे बुद्धि जो सहारो हिकु बाप खे ठाहिण वारा कर्म योगी ठहो। कई बार संगठन में स्नेही ठहिण जे बजाय न्यारा ठही वेंदा आहिनि। ड्रिजंदा आहिनि कि किथे फसी न वञो, इन सां त दूरि रहणु ठीकु आहे। लेकिन न 21 जन्म परिवार में रहणो। अगरि ड्रिजी करे किनारो कंदा त कर्म सन्यासी जा संस्कार थी वेंदा। कर्म योगी ठहो, कर्म सन्यासी न। संगठन में रहो, सभिनि जी स्नेही ठहो, लेकिन बुद्धि जो सहारो हिकु बाप हुजे।
ॿियो न कोई। बुद्धि के कोई आत्मा जो साथ गुण व कोई विशेषता आकर्षित न करे। बुद्धि की कोई आत्मा जो सात गुण व विशेषता आकर्षित न करे तरी चईंदासीं कर्मयोगी पवित्र आत्मा। तरी चईंदासीं कर्मयोगी पवित्र आत्मा। त असांखे न हीअं न असां ज़बरदस्ती उन्हनि जे विच में वेही रहूं। बाबा जी ॻाल्हियुनि खे न बाबा जे भाव खे सम्झो। बाबा जी ॻाल्हियूं त ॿुधणो आहे, लेकिन बाबा जो यथार्थ भाव छा आहे कि जॾहिं कर्म हुजे, सेवा हुजे त भले संगठन में रहो, लेकिन ईअं न कि सदा ई हुननि सां वेही रहूं। बसि बाबा चवनि था 21 जन्मनि जो लाइ परिवार में रहणो आहे त डिॼणो वरे न वञो, हेॾे डिॼी करे न रहो, किनारो न करो। लेकिन हिते बाबा जी मर्यादाऊं बि आहिनि। बाबा जी ज्ञान खे हिकु तरफ़ा हिकु ॻाल्हि में ॾाढी सारी ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि, लेकिन डिॼी करे किनारो न करिणो आहे। हुननि सां संबंध व्यवहार में न्यारो प्यारो रहणो आहे, है न। बाबा जी मर्यादाउनि खे बि ॾिसणो आहे, सर्कमस्टेंसिस बि ॾिसणो आहे। हर हिकु ॻाल्हि ॾिसी करे ई असांखे संगठन में वञिणो। इन करे त बाबा जे ज्ञान में सिर्फ़ु 8 ई पास विद ऑनर्स थींदा आहिनि। 8 ई बाबा जी ज्ञान खे पूरी रीति सम्झी करे सभिनि जे संबंध संपर्क में अची करे सर्व खे संतुष्ट कंदा आहिनि ऐं ख़ुदि बि सर्व सां संतुष्ट रहंदा आहिनि। 8 में अचण लाइ इहे ई आहे। माला में अचण जे लाइ हिकु बाबा चईंदा आहिनि न, संतुष्टता जे हिसाब सां ई माला जा दाणा ठहींदा। त संतुष्ट आत्मा कॾहिं थींदी? जॾहिं असां बाबा जी हर ॻाल्हि खे सम्झी करे धारण कंदासीं, तॾहिं असां बि संतुष्ट रही सघंदासीं, सर्व बि असां सां संतुष्ट रही सघंदा। उन अनुसार ई असां माला जो दाणो ठही सघंदासीं। त संतुष्टता खे ध्यान में रखो। स्लोगन आहे, बाप दादा जे राइट हैंड ठहो, लेफ्ट हैंड न ठहिणो। बाप दादा जो राइट हैंड ठहिणो आहे असांखे, लेफ्ट हैंड न ठहिणो। राइट हैंड बाबा जी श्रीमत अनुसार कमु कंदा। लेफ्ट हैंड जो हूंदा न, उहो माया जे रूप में कमु कंदा। बाबा चईंदा न, माया बि मुंहिंजी बेटी आहे। त उहो बि असां बाबा उनखे मोकिलींदा आहिनि असांजो एग्ज़ाम वठणु, हा, असांखे हिलाइणु। पोइ बाबा पंहिंजे राइट हैंड खे ॾिसंदा आहिनि कि मुंहिंजो राइट हैंड केतिरो मूंखे यादि करे, मुंहिंजी ॻाल्हियुनि खे ध्यानु करे जीवन में हले थो। त जॾहिं राइट हैंड हर ॻाल्हि, राइट हैंड कीअं ठाहींदासीं? बाबा जी श्रीमत अनुसार हर कर्म कंदासीं। लेफ्ट हैंड न, पेपर वठण जे निमित ठाहींदा आहिनि न। असांखे बाबा चए हिननि खे हिलायो त असां हिलाईंदासीं। छोकी बाबा त चईंदा आहिनि कंहिंजी स्थिति खे हिलाइणी, इहे बि पाप आहे। उमंग उत्साह में लाइणो आहे, कंहिंखे हिलाइणो न आहे, है न। लेकिन माया छा कंदी? हल हिनखे हिलाए था ॾिसूं, बाबा अॼु चई न हिलाए। त माया इहे कमु कंदी आहे, उहे लेफ्ट हैंड हूंदा आहिनि। माया इहे भुलिजी वेंदी आहे। अगरि असां हिनजी स्थिति खे हिलायोसीं, हिनखे हेठि किराइण जी कोशिशि कंदासीं हिलाए करे, त इहो पाप थींदो आहे। त राइट हैंड वारा बाबा जी सभु ॻाल्हियूं बुद्धि में धारण करे हलनि, ऐं लेफ्ट हैंड वारा बिना सोचे सम्झे बसि पंहिंजी मस्ती में मस्तु रहंदा आहिनि ऐं कमु कंदा रहंदा आहिनि। इन करे छो कि दास दासियूं बि त खपनि न। दास दासियूं, प्रजा, सभु प्रकार जी आत्मा खपनि। प्रजा विघ्न न विझंदी, उहा असांखां सहयोग वठंदी, शक्ति वठंदी, अॻियां वधण जी कोशिशि कंदी, लेकिन वधी न पाईंदी। ऐं महाराजा महारानी बाबा जी हर ॻाल्हि खे ध्यान में रखी करे धारण करे सर्व खे सहयोग बि ॾींदा ऐं लेफ्ट हैंड जे वार ते विजय बि प्राप्त कंदा बाबा जी शक्ति द्वारा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।